नासरीन वारिस ॾिनो माछी रहवासी रिटायर्ड प्राइमरी उस्ताद ऐं सिंधी अदबी संघर्ष शाख जो बुनियाद रखंदड़ शाइर इरशाद सोलंकी गुज़िरियल 2 वरियनि खां जेरे जे आरसी में मुब्तला हुअण करे इलाज लाइ मसिया जी मंतज़र में आहे। उन हवाले सां रतो देरो खां ॾिसूं था मुज़फ़र अली बोस्तार जी हिन रिपोर्ट में। रतोदेरो भरिसां ॻोठ वारिसनू माछी रहवासी इल्म ऐं अदब सां वाबस्ता रखंदड़ तालीम ज़रिए सवी होनहार शागिर्द पैदा कंदड़ ऐं बहितरीन शाइर इरशाद अली सोलंकी हिन वक़्तु मुज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण सबबि बिस्तर भीड़ो आहे। उन हवाले सां साईं जन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साईं मक़सद करीम मथे सिंध सुका दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद कर। अदबी नालो मुंहिंजो इरशाद सोलंकी जी सिंधी अदबी संगत रतोदेरो जो पहिरियों सेक्रेटरी ऐं बुनियाद रखंदड़। मां 3-4 साल हलियुमि, उन खां पोइ वरी ॿिए दोस्त सीट संभाली सेक्रेटरीशिप जी। मूंखे ॿियो साल आहे, तकलीफ़ आहे, कमज़ोरी आहे, कामण आहे, जेरे जो मसइलो हुयो, बुकिंग जो उहो बि हुयो। डॉक्टर चवनि था त इलाज हलंदो अञा जेसि ताईं मुकमिल शिफ़ा थी वञे। दाख़िल कयो हूं चांडका इस्पताल में, पर फाइनल हुननि सुयूं हयूं 10,000 ख़र्च थी वेंदो आहे महीने जो कोर्स। काफ़ी अरसे खां वठी हिन वक़्तु दवाऊं बि न आहिनि। उन्हनि जो इहो चवणु हो त आला अख़्तियारियूं आहिनि त उहे नोटिस वठी साईं जन जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइनि। कैमरामैन बशीर मरी सां गॾु मुज़फ़र अली बोज़ार, धरती।